बिल्कुल तारीखी तौर ते सभु शयूं जोड़े करे ॾिनई। नो टाइम तव्हांखे मोकिलियो था त अॻ में त हू तोसां ख़्याली नातो, अॻ में त हू तोसां ख़्याली नातो, चइजे खणी आम परस्ती नातो, पोइ चंड छिनी करे असांजी यारी हाणे लॻो उहा नातो। प्रोफेसर उबैदुल्लाह लाखिया साहब। महिरबानी। मां टाइम घणो थी चुको आहे, काफ़ी दोस्त जा ॻाल्हाईंदा। मां हिन में जेको आहे दिलरबा शख़्स जी आत्म कहाणी बहार लिखियो आहे 6 पेजनि ते, उहो किताब ते काफ़ी तबसरो आहे। हीअ किताब खां बाद जो तबसरो आहे जेको मां थोरो मुख़्तसर लिखियो आहे, तव्हांखे तव्हांजे पेश कंदुसि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी त 88 खां 90 ताईं 2.5 साल मां बि नए कोट मिडल स्कूल में उस्ताद रहियुसि ऐं नए कोट सां मुंहिंजी बि ॾाढी वेझड़ाई सां वाबस्तगी रही आहे। मुंहिंजा माइट अज़ीज़ उते रहनि था। नओं कोट साईं इक़बाल जो कोठ, साईं मोहम्मद दाऊद नारियाई जो कोठ, साईं इब्राहिम नारियाई जो कोठ, असांजे साईं मोहम्मद जुमन जेको वॾो पायोनियर सुठो उस्ताद हो, ॾाढो ऐं रोशनी जो मीनार हो, उन जो ॻोठ। उते जॾहिं लाइब्रेरी खुली ऐं दोस्तनि स्टडी सर्कल ठाहियो, उन ॾींहुं जॾहिं उहो इफ़्तिताह थिए पियो, मूंखे डपु हुयो त या शायदि शइ घणो वक़्तु न हली सघे, छो त जेको उते ऊंदा हो राज मां ॾिसां थो पियो, जेको असां महसूसु कयूं पिया, उहो अञा ॾाढो मज़बूत आहे ऐं उहो हिननि खे हलणु कोन ॾींदो। ऐं मां पंहिंजे तरफ़ां ॿाहिरां मूंखे किताब बि काफ़ी डोनेट कया, भई सुठी ॻाल्हि आहे, लाइब्रेरी खे तव्हां हलायो, 30-25 किताब मूं बि डोनेट कया। ॿियनि काफ़ी दोस्तनि ॾिना, पर अफ़सोस थियो, झटको लॻो त उहा साईं मोहम्मद दाऊद नारियाई जे नाले सां लाइब्रेरी अचानक बंदि थी वई। छाजे करे त उन में स्टडी सर्कल हले पियो, उते ॼाण ऐं शौर जी ॻाल्हि हले पई, ऐं जेके ऊंदा ज़हन हुआ, जेके मनफ़ी ज़हन आहे, उन्हनि खे वॾा ख़तरा महसूसु थिया त शायदि ही का नई रोशनी फैलिजे पई ऐं असांजा इहे दुकान बंदि थी वेंदा, असांजी उहे सोचूं जेके आहिनि ख़तमु थी वेंदियूं। तंहिंजे करे उन लाइब्रेरी खे ताला लॻी विया। पर शौर खे केरु रोके नथो सघे, रोशनीअ खे केरु रोके नथो सघे। इहो ई सबबु आहे त अॼु बि उते काफ़ी माण्हू, नओं कोठ पढ़ियल लिखियल माण्हुनि जो बि शहरु आहे, बाशऊर माण्हुनि जो बि शहरु आहे, बाज़मीर माण्हुनि जो बि शहरु आहे, उहे अॼु बि ख़ामोश कोन वेठा आहिनि ऐं उहे पंहिंजो आवाज़ु पंहिंजे तरीक़े सां जारी सारी रखनि था पिया। मसूद मंगीअ उन में इज़ाफ़ो कयो आहे। मसूद मंगीअ जो तालुक़ु नए कोठ सां आहे, या साॻी चिणक उते ई आहे जेका किताब जी सूरत में, सफ़रनामे जी सूरत में, या सिंध जे जेको आहे, जेको बि हिन महसूसु कयो आहे उनखे हिन किताब में डॉक्यूमेंट कयो आहे। ख़ासि तौरु नए ॻोठ खे ऐं असांजी एरिया खे हिन बाक़ाइदा डॉक्यूमेंट कयो आहे त बख़्श इलाइक़े में राति जो नाइट टूर्नामेंट थी ऐं मूंखां बि सदारत कराईंदो हो, मूंखां बि इनाम ॾियाराईंदो हुयो। अहिड़े तरीक़े सां नओं ॻोठ में कीअं पनाह आगरे जी बस वेंदी हुई, उते कीअं असां टेलीविज़न ते जेका फिल्मूं ॾिसंदा हुआसीं, जेके आख़िरी चट्टान या वॾा ड्रामा हलंदा हुआ तारीख़ी, ऐं माण्हू ॾिसंदा हुआ, तॾहिं ब्लैक एंड वाइट टीवीअ जो दौरु हुयो। इहे साॻियूं यादगिरियूं असांखे बि अचनि पियूं। असांजे ॻोठ जो माहौल कुझु अहिड़ो ई हो। बहरहाल मां हिते मुख़्तसर जेको कुझु मां किताब खां बाद में जेको महसूसु कयो उहो लिखियो आहे। मुशाहिदो मंगी मसूद जो मोहतरम मसूद मंगीअ तरफ़ां पंहिंजी आत्मकथा बयानु कयल आहे। आत्मकथा पंहिंजी ॻाल्हि या मुंहिंजी ॻाल्हि, कथा कहाणी ॻाल्हि, पंहिंजी कहाणी पंहिंजी ज़बानी हूंदी आहे। आत्मकथा उन माण्हू जी ज़िंदगी जे तजुर्बनि, हादसनि, ख़ारिजी ऐं दाख़िली अहसासनि जो सफ़रु आत्मकथा हूंदी आहे। उर्दूअ में आप बीती चवंदा आहिनि। आप बीती माना जेको मूं मथां थी गुज़रियो, ज़िंदगीअ जे समूरे अरसे जा मिठा ऐं कड़ा लम्हा, यादूं, धोखा, सबक, जीअं ॾिठो, जीअं महसूसु कयो, इहो सभु ओलड़ो या अक्स
आत्मकथा जो प्लॉट हूंदो आहे जिते लेखक पंहिंजूं वार्ताऊं वेही हिकु मुसवर वांगुरु तस्वीरी शिकिल लफ़्ज़नि जी ॾेई लोकाॾो दरबार कंदो आहे। मसूद मंगीअ न सिर्फ़ु पाकिस्तान जा हसीन तरीन इलाइक़ा सैर सफ़र दौरान ॾिठा, पर ही ख़ुशि नसीब माण्हू आहे जो ग़रीब हूंदे दिलि जो अमीर आहे, जो पंहिंजे ख़र्च मां कुझु पैसा टारे अलाह पाक जे जोड़ियल हिन जहान खे ॾिसण लाइ ॿाहिरियनि मुल्कनि जो सफ़र बि करे चुको आहे, जंहिंमें इंडिया, नेपाल, सऊदी, ईरान जा आम मुक़दस मुक़ाम ऐं सियाहती मर्कज़ ॾिसी आयो आहे। अंग्रेज़ी में चवणी आहे सीइंग इज़ बिलीविंग। ॾिसण सां ई एतबार वधंदो आहे त कुदरत जी काइनात केतिरी न वसी आहे ऐं केतिरी न दिलकश ऐं हसीन आहे। हर इलाइक़े जी ॿोली, तहज़ीब ऐं उथड़ी वेहणी केतिरी बि मुख़्तलिफ़ छो न हुजे, पर इंसान जो हुस्न सुलूक हिकु जहिड़ो ऐं वणंदड़ आहे जेको रूह जा रिश्ता जोड़े थो ऐं इंसान में शौक़ु ऐं तजस्सुस पैदा थिए थो त दुनिया खे ॻोल्हे लहिजे ऐं दुनिया में रहंदड़ माण्हुनि खे वेझराई खां ॾिसिजे। हिन किताब जी बैक टाइटल ते अहमद रज़ा आगरो बहितरीनु मिसाल ॾिनो आहे त घणे खाधे खाइण खां घणो ॾिठो जॻो, या बुलबुल साहब जो हवालो ॾींदे चयो अथसि दुनिया संदा तमाशा घर खां निकिर त ॾिसंदे। सो के माण्हू तंगदस्तीअ बावजूदु पंहिंजे शौक़नि पूरे करण लाइ ऐं दुनिया खे ॻोल्हे लहण लाइ बंदोबस्तु रखनि था। वाक़ई ॿियनि फज़ूल शौक़नि खां घुमण फिरण जो शौक़ु घणो बहितर आहे। उन में इंसान जे इल्म ऐं मुशाहिदे में इज़ाफ़ो थिए थो। मसूद मंगीअ रांदि रूंद सां गॾु सैरो तफ़रीह जो शौक़ु पूरो कयो आहे। मूं खांसि पुछो त जॾहिं हीअ ॾाढी हिकिड़ी अहसासाती ॻाल्हि आहे, जॾहिं 300 किताबनि जा 3 ॻरा कार्टून तूं बहिराण अॾे तां खणी ऐं गुड्स तां खणी जॾहिं घर पहुते या घर में दाख़िल थिए त तुंहिंजा घर भाती छा महसूसु करे रहिया हुआ? यानी जंहिं घर में बेट ऐं बाल खां सवाइ का ॿी शइ उन ॾिठी कान हुई, उते किताबनि जा कार्टून आया ऐं उन्हनि खे इहा ख़बर पइजी वई त असांजे घर भातीअ इहो किताबु लिखियो आहे, त उन्हनि जा अहसास कहिड़ा हुआ? त पाण ॾाढो ख़ूबसूरत जवाबु ॾींदे चयईं त मुंहिंजी अमड़, मुंहिंजी वॾी, मुंहिंजा पुट धीअर बल्कि सभु घर भाती हिकु अजीब ख़ुशीअ में मुब्तला हुआ ऐं संदनि चहिरनि ते मुस्कुराहट ऐं इत्मिनान हो। पर मूंखे महसूसु थियो त इहो किताबु वाक़ई लिखंदड़ जी तकलीफ़ जो शाहकारु आहे। इहो रुॻो किताबु न आहे, पर जनमु वठंदड़ हिकिड़ो घर भाती आहे जेको बज़ाहिर त अॾे तां खणी किताब जे सूरत में आयो, इएं जीअं इस्पताल मां जनमु वठंदड़ नओं ॿार घर खणी ईंदो आहे त घर भातियुनि में ख़ुशी जी लहर महसूसु थींदी आहे। किताब बि उन ॿार वांगुरु उन घर भातियुनि जे माज़ीअ जे अहसासनि, जज़्बनि ऐं तजुर्बनि खे अहिड़ो त बयानु कंदो ॼण संदनि कहाणी दोहिराए थिए पई ऐं हू ॿुधनि पिया, पर इंसानु हिकु ॾींहुं हयातीअ खे खुटाए हलियो थो वञे, पर किताबु हमेशह जे लाइ महफ़ूज़ रहंदो। ऐं उन घर भातियुनि जे अहसासनि ऐं जज़्बनि जो तर्जुमान बणिजी पढ़ंदड़ खे उहा कहाणी बार बार ॿुधाए खेनि ज़िंदह रखंदो रहंदो। उन करे किताब जी ख़ुशी वाक़ई बेबाह ख़ुशी आहे। मां हिन मौक़े ते मसूद मंगीअ खे अहले किताब थियण ते मुबारकबाद ॾियां। उस्ताद चयो मसूद जे लाइ त कलम सां कजे या बेलचे सां कजे। उस्ताद बुखारी थो चए त कलम सां कजे या बेलचे सां कजे, घड़ीअ सां कजे या नलीअ सां कजे, बराबरि पोरियो त पोरियो ई आहे, सुईअ सां कजे या रबीअ सां कजे। मसूद मंगी। सभ खां पहिरीं मुंहिंजा मुअज़्ज़िज़, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा अज़ीज़ ऐं क़ाबिल एतिराम साईं नगर चन्ना, आज़ाद जब्बार मंगी, प्रोफेसर उबैदुल्लाह राकेश साहब
मुंहिंजो दोस्त फ़कीर मोहम्मद तुंहिंजो साहब, आज़ाद अनवर कांगड़ो, साईं ख़ुदा बख़्श लाखियर, ऐं जेके मुंहिंजे साम्हूं मुंहिंजा अज़ीज़ दोस्त रक़ीब क़रीब वेठा आहिनि, निहायत आउं शुक्रगुज़ार आहियां तव्हां मुंहिंजे हिन ॻोठ ते मुंहिंजे अङण ते अची आया आहियो। आउं जो बेहद शुक्रगुज़ार आहियां। अॼु आउं महसूसु कयां थो त किताब वाक़ई कीअं लिखिबो आहे ऐं कीअं उनजे छपिबो आहे, पर मूंखे अॼु ईअं महसूसु थियो त मुंहिंजो अॼु नओं जनमु थियो। मुंहिंजो अॼु नओं जनमु थियो आहे किताब जी सूरत में, जेको शायदि पहिरियां कॾहिं अहिड़ो मौक़ो कोन आयो, न पियो थी सघे। ऐं किताब जी शुरूआत में पंहिंजे मोहतरम उस्ताद, हिन वक़्तु साईं अची कोन सघियो, साईं जमालुद्दीन चन्नो, जंहिं असांखे 6वीं क्लास में एतिरो शऊर ॾिनो। 6 दर्जे में पढ़ूं था, गवर्नमेंट ब्रांच मिडिल स्कूल आहे। उन वक़्तु साईं असांखे उहो शऊर ॾिनो जंहिं असांखे पंहिंजी ॿोली, पंहिंजी धरती, पंहिंजी तारीख़, पंहिंजो कल्चर ऐं पंहिंजी सुञाणप, उहा अगरि जेकॾहिं असांखे बेसिकली जेका शुरूआत असांखे जागरता ॾिनी त उहा साईं कादर बख़्श, साईं जमालुद्दीन चन्ना ॾिनी। साईं जमालुद्दीन चन्ना असांखे इहा जॾहिं जागरता ॾिनी त असांखे ख़ुदि इहो बि अहसासु आहे पैदा थियो अंदरि में त असीं केरु आहियूं, असांजी तारीख़ छा आहे, असां छा छा कयो आहे हिन वक़्तु, छा छा असांखे करणु खपे, ऐं पंहिंजे धरती, ॿोली, तारीख़ उनखे कीअं असां जेको आहे बचायूं, उन ते पाण खे केतिरो किरदारु अदा करणु खपे। त उन वक़्तु इहो जॾहिं शऊर असांखे मूंखे मिली वियो त उन खां पोइ मां किताब सां लाॻापियल मां ॻाढा पोइ रखियो। उन वक़्तु जॾहिं 6 दर्जो पढ़ंदा त गुलफुल रिसालो, 12 जो हूंदो गुलफुल रिसालो, उहो वठंदा हुआसीं साईं सिकंदर समेजे खां छाप ॾियां। उन पढ़ण सां असांजी उहा जागरता उहा माना पैदा थी। ऐं उन असांजे मोहतरम साईं सिकंदर समेजो, हे 1981 जी मां ॻाल्हि थो कयां। 1981 में जॾहिं मां पढ़ण जो लॻुमि त मूंखे चई, बाबा ईअं कर, तुंहिंजो फोटू तॾहिं तो कढायो आहे। मां चई हा जी, मूंखे फोटू ॾे त मां तुंहिंजो गुलफुल रिसाले में शाया कयां। यकीन कयो त 81 या 82 जॾहिं साईं उन 2 पेजनि ते फोटू ईंदा हुआ, उहो फोटो जॾहिं साईं छपरायो मुंहिंजो, त मां एॾो ख़ुशि थियुसि त मुंहिंजो फोटू माना कंहिं रिसाले में छपियो आहे। उहो मुंहिंजो फोटू, मुंहिंजो रिसालो मूं वटि अॼु ॾींहं ताईं पियो अथव। त इहा जेका उन वक़्तु पंहिंजी जागरता असांजी माना पैदा थी न त पढ़ण लिखण सां, जेका असांजी वरी अॻिते हली, ऐं जेके वरी दोस्त असांखे मिलिया, उन्हनि जो जेको असांखे हौसलो ॾिनो ऐं असांखे जेको दोस्तनि सपोर्ट कयो, त वरी असां उनखे वधायो जेको आहे अॻिते पढ़ण खे। पढ़ण में इब्तिदा इहो त मुंहिंजो वरी बेसिकली जेको जोग्राफी हुयो सब्जेक्ट, मुंहिंजो फेवरेट हुयो। मां जोग्राफी जा किताब मां पढ़ंदो हुउमि। उन वक़्तु दुनिया जा नक्शो, पाकिस्तान जो नक्शो, सिंध जो नक्शो, लोकल नक्शा, अलाए छो मुंहिंजी ॼण हुन में एॾी पैदा थी वई त मां धरतीअ खे ॾिसां, दुनिया खे ॾिसां त कीअं आहे। पोइ जॾहिं दुनिया खे ॾिसण जो शुरू कईसीं त दुनिया ते हलिया वियासीं, मुल्कनि जा नाला, उन जा गांधी जा कहिड़ा शहर आहिनि। मूंखे यादि आहे हिकु चकर 9वीं क्लास में मां पढ़ंदो शाहगंज हाई स्कूल में, इहे पीरियड ख़ाली जो छोकिरा घोड़ कनि, साईं जलालुद्दीन आयो पंहिंजो नाले जो असांजी क्लास में। ईअं बाय द वे नॉलेज लाइ ईअं चई, पहिरियां त पुछो वियो सभिनी खां, त हिकु अहिड़ो सुवालु माना मूंखे पुछई उन वक़्तु, हाणे इहा तक़रीबन 1984 जी ॻाल्हि आहे, त मूंखां पुछई त भाई हिन मुल्क जो जेको आहे मुल्क आहे, हिन जो नालो वरितई जो लेबनान माना उन वक़्तु एॾी त ॻाल्हि थी लेबनान, मूंखे ॿुधाई लेबनान मुल्क आहे, उनजो पंहिंजो वज़ीर आज़म जो नालो छा आहे ऐं हुन सदर जो नालो छा आहे। त उन वक़्तु जेको हुयो उनजो प्रेसिडेंट जो नालो हुयो अमीन जमायल ऐं उनजे प्राइम मिनिस्टर जो नालो हो रशीद करामी। त मां जो हुनखे मूं वटि छा त मूं वटि ॼाण हुई, मां ख़बरूं ॾिसंदो हुउसि,
टीवी ॾिसंदो हुउसि खणी ॼाण हूंदी त साईं हैरान थी वियो चई त छोकिरा मां त तोखां हे वॾो सुवालु पुछियो आहे हे तो किथां नॉलेज हासिलु कई आहे मूं चयुमि साईं मां A to Z ख़बरूं ॾिसंदो आहियां त इहा हिकु छा त जागरता पाण खे पैदा थी उन खां पोइ जॾहिं अॻिते वरी असां पाण हलियासीं पंहिंजे तालीमी दौर में निकितासीं त असांजा जीअं दोस्त हिते कॉलेज न हूंदो मेड़ में न हूंदो इंशा दाख़िला वरितनि वरी पंहिंजे दोस्तनि खे लाड़काणे दाख़िला वरिती हाणे लाड़काणो बि वॾो इल्मी दर्सगाह आहे जिते असांखे वञण खां अॻु में ई हुते मेडिकल कॉलेजूं ऐं वॾा वॾा कॉलेज हुया पोइ जॾहिं लाड़काणे हुते दाख़िला वरिती फस्ट ईयर ऐं इंटर हुते मूं कॉमर्स में कई उन खां पोइ मूं B.Com कई त उन टाइम में असां जॾहिं लाड़काणे जो हुआसीं त हाणे थोरो ॿाहिरि निकितासीं घर खां ॿाहिरि निकितासीं त थोरो शऊर जेको त इहो वधियो त यार हाणे थोरो ॿाहिरि निकिता आहियूं पंहिंजे हाल कुझु दुनिया ॾिसूं पोइ असां पहिरें दफ़े जॾहिं वियासीं गोवा वियासीं पहिरें दफ़ो 1987 जी ॻाल्हि आहे वरी हुन खां पोइ कोटा वञणु थियो उन टाइम में जॾहिं कोटा वञणु थियो त मुल्क खे जेका पहिरियां घुमणु शुरू कयोसीं सिंध खे मुल्क खे उन खां पोइ इहा जागरता हूंदी त दुनिया खां ॿाहिरि निकिरजे हाणे ॿाहिरि निकिरण लाइ मौक़े मिले हाणे मौक़े जॾहिं मिलंदो त पोइ जुनून वरी अहिड़ो हूंदो त दिलि चवंदी त बसि जॾहिं मौक़े मिले पंहिंजी हालात ॿाहिरि निकिरजी वञे ईअं ई असांजो दोस्त वटि साईं शफ़क़त बख़्शी हुन हिकु ॻाल्हि कई त यार असांजा हिकिड़ा दोस्त आहिनि वञनि था ईरान ऐं जेको आहे पाण भरो साईं वेल एंड गुड साईं पासपोर्ट ठाहिरायासीं मां इमदाद नारे जो फ़कीर मोहम्मद जो साईं शफ़क़त बख़्शी फर्स्ट टाइम असां जॾहिं ईरान था वञूं बाय रोड जॾहिं असां सरहद टपी जॾहिं क्रॉस था कयूं यकीन कयो त मां उन वक़्तु बि सोचां थो त मूंखे माना यकीन नथो अचे त मुल्क खां ॿाहिरि आहियां छो जो हुन टाइम में बि असां हाणे इहे विया आहियूं 95 में मतिलबु 25 साल में ॿाहिरि न निकिता हुआसीं माना हिकिड़ी एॾी जुनून हुयो त ॿाहिरि वाक़ई मुल्क में हूं सो इन सां ई असां जॾहिं वरी सफ़र कया ऐं उन खां पोइ वरी ॿ चकर अञा ॿिया बि ईरान जा सफ़र कया ऐं वरी ख़ासि तौर ते हर कंहिंजी इहा ख़्वाहिश हूंदी आहे अगरि काश मौक़ो मिले त हिंदुस्तान घुमिजे ईअं हिंदुस्तान जो मौक़ो मिली वियो हाणे असांखे त हूअं कोन मौक़ो मिले आहे पर जॾहिं हिकिड़ी क्रिकेट टूर्नामेंट थी ऐं क्रिकेट जेको आहे हुनजी वीज़ाऊं जेको इशू बि थियनि त असां